रोमीअ जी औताक कालम मूंखे था मारीन लुआ लुहारनि जा जेके कल्ह कुल्हनि ते हुआ दुनिया जी ऐश इशरत जे अॼु उहे कुल्हे ते खयां पिया वञनि उन कारे कलर ॾांहुं जिते उन्हनि कॾहिं गुमान बि कोन कयो हो त एॾां सफ़र कबो जेकॾहिं ध्यानु कनि हा त उन में घटि के वण वग़ैरह पोखी न हा का सावक सब्ज़ जोड़ी न हा पर अफ़सोस उन्हनि जिन घरनि खे जोड़ियो जंहिंमें वॾियूं पार्कूं ऐं बाग़ पोखिया उन्हनि में कुझु देर बि रहण कोन ॾिनो वियो जल्दी करियो देर पई थिए हमरा सभु तकड़ा आहिनि कम घणा रहिया पिया आहिनि इजलास ऐं फ़ैसिला करणा आहिनि वॾे में वॾी ॻाल्हि त उहा जो कुल्हा बि उन्हनि मिसकीननि जा कम आया जिन जा पघर हाणा कपिड़ा ॾिसी ही नफ़रत कंदा हुआ त बदबू थी अचे उन्हनि वरी हिननि लाइ घर जोड़ियो जिन में ख़ुशबू हुई भर में वेहंदा हुआ उहे सवारिन मां लथा ई कोन हिकु गर्मी घणी जे करे ॿियो वरी वबा जे करे वधीक सॼी राति जा ओजागा कल्बनि जे शुगल वारा वरी बि फाटल कपिड़नि वारनि खे विज़ू कंदे ॾिठो वियो आख़िरी दुआ ऐं निमाज़ में शिरकत करण वास्ते केॾी न वॾी ज़ईफ़ी चइबी त ॾिसो दुनिया में वॾा मनसब माणण बाद बि को कम न आयो सभु छॾे विया हयातीअ जे आख़िरी अयामनि में जॾहिं बीमारी ऐं ज़ईफ़ी ज़ोर वरितो त मतारा मोह मटे विया बस रूमी जी औताक में दरवेश जो ॻाल्हियूं ॿुधण बाद सॼी दुनिया उलट पुलट ॾिसजण लॻी ॾिसो इस्तेमाल पाण खे सभु कनि था पर इस्तेमाल थियण लाइ को हिकु ख़ुलूस वारो तयारु थींदो आहे चवण जे वक़्तु सभु चवंदा आहिनि हुकुम कजो असां हाज़िर आहियूं पर शल कम न पवे त बहितर आहे कुझु वक़्त जी ॻाल्हि आहे रईस राधण जॾहिं खालू जी होटल ते वेही दरवेश जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ पंहिंजो हाल ओरण वेठो चयाई चाचा चंबर मूं वॾी सिफ़ारिशुनि सां ढिजणे जानी खे DSP लॻरायो वरी IT जी इज़ाफ़ी चार्ज वठराए ॾिनी वधीक वरी थाणेदार कराए रखियूं पर जॾहिं वक़्तु पलटो खाधो त मूं वारो जानी ढिजणो निहारे बि न कुझु ॾींहं बाद वरी मुंहिंजे रईसी जी भले थी ॾिसां त जानी पेरनि में किरियो पियो उहो आहे दुनिया जो रवाज बस अॼु खां पोइ कंहिं सां बि नाइंसाफ़ी न कबी हर इंसान खे इंसान सम्झबो कंहिंखे घटि वधि कोन कबो दरवेश असांजो अखियूं आलियूं करे खोले छॾियूं अॼु सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।